जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं तालका सिंधड़ी जे बेसिक हेल्थ यूनिट हिंगोरनो में, जिते जेको बरसात के 2 महीना गुज़री चुका आहिनि, पर ही जेका मुकम्मल जेको बेसिक हेल्थ यूनिट आहे उहो बरसाती पाणी में ॿुॾल आहे। हिते जेको आहे जंहिंजे करे जेको MCH ऐं ॿियो जेको बेसिक हेल्थ यूनिट आहे उहो जेको इलाज जे लाइ मुकम्मल बंदि आहिनि। हितां जा जेके रहवासी आहिनि उहे इलाज जे लाइ जेको मरीज़नि खे ॿियनि शहरनि खां खणी वञण ते मजबूर आहिनि। अचो त उन सिलसिले में हितां जे ॻोठाणनि सां ऐं हिते शहरनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो उन सिलसिले में छा चवणु आहे। असांजे हिन इलाइक़े जा टाउन जा जेके माण्हू आहिनि, मिसकिन माण्हू आहिनि, उहे ॾाढा परेशान आहिनि। उहे माण्हू जेको सो ग़रीब मायूं केॾांहुं वञनि, जिनजो डिलीवरियुनि जा फ्री में हिते केस थींदा, उहे हाणे पैसा पिया भरीनि। खुदारा DC साहब, DHO साहब मीरपुर ख़ासि, DM साहब मीरपुर ख़ासि, उन्हनि खां पुरज़ोर अपील कंदुसि त हिंगोन जो बेसिक हेल्थ सेंटर जल्द खां जल्द खुलायो वञे। पहिरें नंबर में असांखे पाणी कढाए डिलीवरी हुन ॿियूं आहिनि, ॾाढा तकलीफ़ थियनि। रुली वञा दर त को थर जली आहे, को किथे जली, को अमरकोट वियासीं, किथे वियासीं। हींअर भई ॿार बचो थो थिए थो, ॿार थिए थो, वञो था, वञो वॾा सिंधड़ी वञो, मोहम्मद खान जे ॻोठु वञो, जा वञो, छंडण ते वञो, उनजी तकलीफ़ जाम आहे। पाणी कढायो वञे हिते सभु को परेशान आहे, ग़रीब गोरबोर आहे, पैसनि वारे इस्पताल में वञनि था। हर को ग़रीब माण्हू अचे थो त ॾाढे ॾुखियाई में पइजी विया आहिनि हिते पैसा भरे भरे। जी नाज़रीन, हिते शहरनि ऐं ॻोठाणनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त जेको बेसिक हेल्थ यूनिट आहे उन में पाणी जल्द खां जल्द जेको आहे सो कढाए हिते जेको आहे बेसिक हेल्थ यूनिट खे जेको आहे शुरू करायो वञे, त जीअं हिते जेको इलाज जूं सहूलियतूं मैसर थी सघनि। मंज़ूर शहर, SN TV न्यूज़ सिंधड़ी।